रहमान रहीम नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि उस्ताद राई साहब, जेके पाण इल्मी हवाले सां अदबी हवाले सां ऐं जंहिंजूं अदबी दुनिया में तमामु घणियूं ख़िदमतियूं आहिनि, न सिर्फ़ु अदब में, सियासत में, समाजी दुनिया जे हवाले सां हिकिड़ो सिंध जो वॾो नालो आहे। कंहिं बि तारीफ़ जे मोहताज न आहिनि। सिंध जी कहिड़ी कुंड कुर्श हुजे, चाहे कहिड़ो बि इलाइक़ो हुजे, उस्ताद राई हिकु नाले सां बहितरीनु नमूने सुञातो वञे थो। चाहे कहिड़ी बि दुनिया हुजे, अॼु उस्ताद राईअ सां मुकमल तौर ते गुफ़्तगू कंदासीं ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त उस्ताद राईअ जा पंहिंजे जेके लिखणी वञे, पंहिंजो जेको कलमी पोरियो आहे अदबी हवाले सां, साईं जन जा 8 किताब आयल आहिनि मार्केट में। इन खां अलावा साईं जन केतिरा ई अवार्ड जेके आहिनि खणी चुका आहिनि मुख़्तलिफ़ फील्ड जे हवाले सां, कलमी पोरे जे हवाले सां। ऐं साईं जन जी जेका मुकमल जेकी कमिटमेंट आहे अदब सां या समाजी दुनिया सां या इंसानियत जे ख़िदमत जे हवाले सां, उन हवाले सां साईं सां असां कंप्लीटली गुफ़्तगू कंदासीं। साईं उस्ताद राई साहब, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। सर, तव्हां पहिरियों असांखे ॿुधाइजो पंहिंजो मुकमल तारीफ़, जॾहिं खां तव्हां अदबी या समाजी या अवामी ख़िदमत जो जेको सिलसिलो शुरू कयो आहे, ख़ासि तौर ते चक खां वेंदे सिंध ताईं जेको तव्हां पंहिंजो नालो हिकिड़ो रोशन कयो आहे ऐं सिंध जी हर माण्हूअ जी दिलि में तव्हां समायल हो, हर माण्हूअ जे दिलि ज़बान ते तव्हांजो हिन वक़्तु नालो आहे ऐं कंहिं बि तारीफ़ जे तव्हां मोहताज न आहियो। तव्हांजी जेके ख़िदमतूं आहिनि उहे अवाम जे अॻियां आहिनि। थोरो असांखे ब्रीफ कजो सर पंहिंजी ज़िंदगी जे बारे में। महिरबानी साईं, मां इंतिहाई थोराइतो आहियां मेरा चैनल जो जंहिं असांखे मान ॾिनो ऐं टाइम ॾिनो। दोस्त, जीअं त मुंहिंजो बुनियादी तौर ते पोरियत ख़ानदान सां तालुक़ु आहे। मुंहिंजो वालिद साहिबु कारीगर रहियो आहे, ओस्तो रहियो आहे ऐं तमामु वॾनि कारीगरनि में शामिलु रहियो ऐं वॾा वॾा बंगला, वॾा जायूं हुन ठाहे चुको हुयो। अहिड़ी तरह सां इन पोरियत जे हवाले सां जॾहिं असां पंहिंजी पढ़ाई शुरू कईसीं त उहे दर्द, उहे अहसास जेके हिकिड़े पोरियत खे मिलनि था, मुंहिंजी तख़लीक़ुनि जो सबबु बि उहे ई बणिया आहिनि ऐं मुंहिंजी तहरीकुनि जे हवाले सां बि जेको मुंहिंजी सियासी या समाजी जेका ख़िदमत आहे या कमु आहे या इहो आहे, उहो बि इन ई पोरियत जे दर्द जे अहसास जो हुजण जे करे आहे। हाणे बुनियादी तौर ते मुंहिंजो इल्मी अदबी ऐं सियासी सफ़र तक़रीबन 1978 मां 77 में मैट्रिक ॾिनी आहे। 77 9th 10th में इन दौरान असांखे पंहिंजो अदबी ऐं इल्मी शौक़ु पैदा थियो। असांजो शौक़ु पैदा कंदड़ अलाह हुनखे जन्नत नसीब करे, मुंहिंजो उस्ताद साईं ग़ुलाम अली चनो मरहूम, उन असांखे इल्मी ऐं अदबी शौक़ु पैदा कयो ऐं उन पंहिंजे असांखे वेझो आंदो। इन वेझड़ाई में असां बुनियादी तौर ते शागिर्द हुयासीं। हुन सां गॾु रशीद अमन सुमरो, जेको मुंहिंजो मासाद आहे, उस्ताद बि रहियो आहे, रिटायर आहे, ऐं नज़ीर अमन सुमरो, साईं ग़ुलाम अली चनो पाण त असांजो रहबर रहियो आहे ऐं मां उन्हनि सां गॾु हूंदो हुउसि। असां बुनियादी तौर ते गॾु शाम जो राति ताईं कचहरियूं कंदा हुआसीं ऐं साईं ग़ुलाम अली चने सां गॾु अदबी इल्मी कचहरियूं कंदा हुआसीं ऐं अहिड़ी तरह सां असां में उत्साह पैदा थियो ऐं किताबनि पढ़ण जो शौक़ु पैदा थियो। अहिड़ी तरह सां असां 79 में जेको आहे सो ख़्यालु पैदा थियो त हिते हिकिड़ी शाह लतीफ़ नाले सां लाइब्रेरी खोली वञे ऐं उनखे अमली जामो पाराइण लाइ वरी असां मोहतरम साईं उस्ताद मोहम्मद हारून चन्ना साहिबु, जेको मुंहिंजो उस्ताद बि आहे, मुंहिंजो मुहसिन बि आहे, ऐं उन सां मुलाक़ात थी। पोइ गॾिजी हिकिड़ो शाह लतीफ़ लाइब्रेरी जो असां 1979 में उनजो बुनियादु विधोसीं ऐं किताब गॾु कयासीं। उनखां बाद में शाह लतीफ़ लाइब्रेरी जे हवाले सां शौकत सेठार ऐं ॿिया काफ़ी दोस्त, अब्दुल जब्बार महर आहे ऐं अब्दुल जब्बार आसिफ मंगी मरहूम आहे
ऐं उन खां अलावा ॿिया कई दोस्त असां सां गॾु आहे, असां सां उन्हनि गॾु कमु कयो। ग़ुलाम हुसैन अंसारी आहे। अहिड़ी तरह सां जेको आहे असां कमु लाइब्रेरी खां अॻिते वधंदा आयासीं। असां पोइ वरी चक अदबी संगत जो बुनियादु विधोसीं ऐं चक अदबी संगत खां पोइ हिते सिंधी अदबी संगत जो बुनियादु पियो। इन दौरान मां ड्यूटीअ जे हवाले सां सखर टीचर हुयुसि, त उते मां सखर सिंधी अदबी संगत में मां मेंबरशिप अख़्तियार कई, जंहिंजो मां जॉइंट सेक्रेटरी बि रहियुसि ऐं शेख ख़याज़ सां ऐं सूफ़ी ख़ादिम सां रिहाण बि मिलाईसीं असां। इहो दौरु तक़रीबन 83 जो दौरु आहे, 81-82 जो दौरु आहे। उन खां बाद में असां हिते जॾहिं ज़िलो शिकारपुर नओं वजूद में आयो त असांजो शहर जेको आहे सो उन चक शहर जेको आहे सखर ज़िले मां जुदा करे अलॻि करे हिकिड़ी साज़िश तहत हिकिड़ो रियासत में रियासत पैदा करण जे लाइ हिकिड़ो नई प्लानिंग पई थिए, हिकिड़ी वॾी हादसाती तौर ते प्लानिंग तौर ते हिकिड़ो माना ठाहियो पियो वञे। वॾेरा पंहिंजी सहूलियत जे लाइ हिकिड़ो तक ठाहिनि पिया। इन जे करे चक जेको आहे सो उनखे शिकारपुर ज़िले में शामिलु कयो वियो। अहिड़ी तरह सां मुलाज़िम काफ़ी जेके आहिनि सखर छॾे पंहिंजो शिकारपुर में आयासीं। अहिड़ी तरह सां असां चक अची वसायोसीं ऐं चक में पोइ असां 1986 में अदबी प्रोग्राम त पंहिंजी जॻह ते हलंदा रहंदा, इल्मी बि लेक्चर बि हलंदा रहंदा, स्टडी सर्कल बि हलंदी रहंदी, मेंबर नौजवान नस्ल किताब पढ़ंदो रहंदो, असां बि पढ़ंदा रहंदा हुआसीं। ऐं अहिड़ी तरह सां 1986 में असां चक सोशल वेलफेयर एसोसिएशन जो बुनियादु विधोसीं। 1985 लाइब्रेरी ते ई असां हुनजो बुनियादु विधोसीं, जंहिंजो बुनियादी तौर ते सदर अब्दुल रशीद सुमरो जेको हिन वक़्तु वाइस चेयरमैन आहे ऐं बसंत कुमार जेको हिन वक़्तु फौत थी चुको आहे, उहो सियासी ऐं नज़रियाती कमिटेड कारकुन हुयो ऐं मां हुनजो पहिरियों जनरल सेक्रेटरी रहियुसि। शौकत सेठार बि असांजो मेंबर रहियो, क़ाइमुद्दीन महर बि असांजो मेंबर रहियो। इहे बुनियादी मेंबर हुआसीं चक सोशल वेलफेयर एसोसिएशन जी बुनियाद ते। इन चक सोशल वेलफेयर एसोसिएशन हाई स्कूल तामीर करायो, चक हाई स्कूल तामीर करायो ऐं उनखां अलावा पोस्ट ऑफिस जी अपग्रेडेशन कई, प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग कराई, सुई गैस जे हवाले सां उन कमु कराया, टेलीफोन एक्सचेंज ठाहिराई ऐं टेलीफोन एक्सचेंज जो मंज़ूरु कराए बाक़ाइदे हुनजो इफ़्तिताह करायो वियो ऐं ॿिया केतिरा ई ड्रेनेज जा सिस्टम कराया, शहर में फ़र्शबंदी कराई वई ऐं इहे सभु चक सोशल वेलफेयर एसोसिएशन जा कम हुआ। उनखां बाद में हिकु अहिड़ो दौरु अचे थो, हाणे असांजो वरी साॻे वक़्तु माना किताबनि पढ़ण जे दौरान असीं हिकु नज़रियाती माण्हू बि थींदा पिया वियासीं। इन नज़रियाती किताबनि पढ़ण जे करे पहिरियों मां मौलाना उबैदुल्लाह सिंधी खे पढ़ियो। मौलाना उबैदुल्लाह सिंधी खे पढ़ियो, साईं ग़ुलाम अली चंद ने मूंखे किताबु ॾिनो तालीमात ज़िंदगी और सियासी अफ़कार, उनखे मूं पढ़ियो। उन कुझु मां तर्जुमा बि कया आहिनि, कुझु छपिया आहिनि, कुझु अणछपियल आहिनि। उन खां पोइ मुतासिर थी करे मां सिंध सागर पार्टी में शमूलियत इख़्तियार कई, सिंध सागर पार्टी जो बुनियादी मेंबर थियुसि ऐं उन खां पोइ सॼी सिंध घुमीसीं। केतिरा ई असां यूनिट सिंध सागर पार्टी जा खोलियासीं। मौलाना उबैदुल्लाह सिंधी जूं वर्सियूं करायूंसीं, शहीद अलाबश सुमरे जूं वर्सियूं करायूंसीं, वर्सियुनि जा प्रोग्राम वॾे पैमाने ते करायासीं। हैदरबश कामरेड हैदरबश जतोई जा वर्सी जा प्रोग्राम करायासीं। इहे असांजा अमली दौरु हलंदो रहियो ऐं चक शहर मंझि जीअं त हिते क़बाइलियत दाख़िलु थींदे पई वई, क़बाइलियत पंहिंजा असर ॾेखारींदी पई वई, त बदअमनी बि वधंदी पई वई। इन बदअमनी जे ख़िलाफ़ केतिरा ई शहर में वाक़िया थिया, केतिरा ई क़त्ल जा वाक़िया बि थिया, अगवा जा बि वाक़िया थिया। उन में असांजी चक सोशल वेलफेयर एसोसिएशन या चक जा समाजी कारकुन जंहिंमें ग़ुलाम कादिर महर, हाकिम अली महर ऐं
बसंत कुमार ऐं प्रताप राय ऐं साईं गुलाम अली चनू, साईं हारून चनू, इहो जेको हिकिड़ो लॾो हुयो जेको उहो शहर में मुतहरिक थियो ऐं उन बदअमनी जे ख़िलाफ़ु, उन वारदातुनि जे ख़िलाफ़ु हिते सरापा एहतजाज बणिजी वियो। उन खां बाद में शहरी 29 सियासी, समाजी, अदबी, इल्मी तंज़ीमुनि जो हिकिड़ो गॾियल इतिहाद, शहरी इतिहाद, चक शहरी इतिहाद ठाहियो वियो, जंहिंजो पहिरियों सदर जेको आहे ग़ुलाम कादिर महर, असां हुनखे चूंडियोसीं। हुनजी नौजवान क़यादत ऐं दिलेराना क़ुवत जे करे असांजो चक शहरी इतिहाद वॾा हिकिड़ा कम कया। पुलिस सां मुज़ाहिमत थी ऐं धाड़ेलनि सां मुज़ाहिमत थी ऐं अहिड़ी तरह सां असांजे ख़िलाफ़ बि वाक़िया थिया। मुंहिंजे घर बि धाड़ो लॻो ऐं उनखां अलावा मूंखे मारींदे मां बची वियुसि, पाण बचाए वियुसि, न त हुननि जो इरादो बि इहो ई हुयो त हिनखे ख़तमु कयो वञे। अहिड़ी तरह सां सभिनी असांजे कारकुननि खे हिसायो ऐं धमकायो वियो आहे। इन दौरान इहा अणसिधीअ तरह सां उनखां बाद में इहो सॼे जो सॼो असरु जेको हुयो उहो चक शहर खे शिकारपुर ज़िले में शामिलु करणु हुयो। जॾहिं असांजो चक शहर सखर ज़िले में शामिलु हुयो, पर कलोड़नि जे तारीख़ दौर खां वठी असांजो शहर चक शहर जेको कुंभरनि जे नाले सां अॼुकल्ह आहे, उहो जेको आहे सखर तालुके में शामिलु हुयो। सखर तालुके में शामिलु हुजण जे करे चक शहर ज़हनी तौर ते ऐं सियासी तौर ते आज़ादु शहर हो, पर शिकारपुर जे तालुके ज़िले में शामिलु थियण खां पोइ हीउ शहर क़बाइलियत में दाख़िल थी वियो, ज़ात परस्ती ऐं नस्ल परस्ती में शामिलु थी वियो। 1987 में जॾहिं महर जतोई तकरार थिया, तंहिं महिल हितां जी हिकिड़े फ़ौजीअ जी ज़मीन हुई, उन जेको आहे सो जतो हिन महरनि खे ॿिन्ही खे गॾियल आसरा ॾेई करे ॿिन्ही खे जेको आहे सो धुरनि खे अहिड़ी तरह सां पाण में विढ़ी पियूं इन्हनि आसरनि जे करे। उनजो इहो ख़तरनाक असरु अहिड़ो निकितो जो तक़रीबन हिन महिल ताईं उहे 400 साढा 400 ताईं माण्हू मारिजी चुका, बेगुनाह माण्हू मारिजी चुका। इहो दरअसल हिकिड़ो वॾेराशाही खे पंहिंजी रियासत हिकिड़ी रियासत जे अंदरि रियासतूं हिकिड़ियूं क़ाइमु करणियूं। अहिड़ी तरह सां पोइ इहे तक जेके आहिनि सो उहे तक़सीम कया विया, तालको लखी ऐं तालको खानपुर जतोइनि खे ॾिनो वियो ऐं तालको लखी मारनि खे ॾिनो वियो। अहिड़ी तरह सां इहे माना नस्ल परस्ती जी बुनियाद ते माना इहे शयूं वजूद में आयूं। इन हवाले सां इन दौरान असां 1992 में मां ख़ुदि इन सूरत हाल खे सम्झंदे, इन्हनि शयुनि जो बुनियाद खे सम्झंदे चक सखर मिलायो तहरीक जी बुनियाद ते, जेका हीअ तहरीक 2 साल हली ऐं हिन तहरीक एॾो वॾे पैमाने ते कमु कयो ऐं तमामु वॾी पाकिस्तान जे सभिनी अख़बारुनि मंझि बयान आया, इदारा हलिया, इन्हनि ते तबसरा थिया, एडिटोरियल हलिया ऐं पंफलेट छपिया, दरख़्वास्तूं वयूं। पोइ नेट जेको आहे सो उहो माना वॾेरनि इहा पंहिंजे हवाले सां हिकिड़ी महसूसु कई, ख़तरे जी घंटी महसूसु कई त हुननि असांखे हिसाइणु शुरू कयो। अहिड़ी तरह सां असांजे ख़िलाफ़ु कातिलाना हमला बि थिया ऐं असांखे जेको आहे सो दॿायो बि वियो, पर असां जेको आहे सो आख़िर माण्हू उन असांजी तहरीक मंझां उहे कारकुन, उहे दोस्त निकिरंदा विया, जेके चक शहरी इतिहाद जा जेके कारकुन हुआ उहे बि होरियां जेके आहिनि सो उहे माठारा थींदा विया। त मां अकेलो बचियुसि, ऐं ॿियो मूंसां गॾु मुश्ताक महर हुयो, जेको सिर्फ़ु इन बुनियाद ते असां सां गॾु हुयो, चक सखर मिलायो तहरीक जे बुनियाद ते। असां कराची हाई कोर्ट में केस दाख़िल कयोसीं ऐं जेको आहे असांजो वकील ग़ुलाम कादिर जतोई सखर जो, तव्हां हुनखे चङी तरह सुञाणो, उहो असांजो वकील हुयो
असां तक़रीबन तंहिं वक़्तु ई माना 95-96 में असां माना उनखे $1 लख खनि तक़रीबन ॾिनोसीं चंदा चोरी करे, लेकिन असां उन कम में कामयाबु न वियासीं, छाकाणि त पैसनि जी अञा वधीक असांखे ज़रूरत पई सो जेको आहे सो जज साहिबु सिर्फ़ु इंतिज़ामी मामिलो करार ॾेई करे असांजो केस ख़ारिज करे छॾियो। बहरहाल हिकिड़ो जेको आहे सो सियासी समाजी हिकिड़ो कमु आहे ऐं ख़िदमतूं आहिनि। इन हवाले सां केतिरा ई असांजा शहर मंझि मुज़ाहिरा जलसा जुलूस पिणु रहिया ऐं अदबी इल्मी हवाले सां सियासी हवाले सां बि गॾोगॾु कमु रहिया। मतिलबु असां वटि मूं वटि माना हिकिड़ो अहिड़ो तहरुक हुयो जो हिकु तरफ़ असांजो लिखण जो कमु हुयो, ॿिए तरफ़ असांजो अमली कमु हुयो। अमली कमु इहो हुयो त असां ॿाहिरि हिकिड़ा नज़रियाती सियासी यूनिट खोलींदा पिया वियासीं ऐं जदीद क़ौम परस्ती जे हवाले सां असां लेक्चर ॾींदा पिया वियासीं। अहिड़ी तरह सां हीउ सिलसिलो हलंदो रहियो मुसलसिल। हींअर त सिर्फ़ु क़ौम परस्ती जे हवाले सां माठार आहे, मुंहिंजो तालुक़ु हिन वक़्तु सियासी हवाले सां GS क़ौमी महाज़ रिसर्च ग्रुप सां आहे, पर एक्टिव न आहियूं, माना जहिड़ो कर बसि सिर्फ़ु मेंबर ई आहियूं। बाक़ी हिन वक़्तु असांजो इल्मी अदबी पूरो हले पियो, तारीख़ सेहड़िजे पई, चक शहर जी तारीख़ सेहड़िजे पई ऐं हिन वक़्तु मुंहिंजा तक़रीबन 8 किताब 4 शाइरी जा हिकिड़ा मजमूआ ॿियनि दोस्तनि छपिराया आहिनि, साम्हूं तव्हांजे पिया आहिनि। मौलाना उबैदुल्लाह सिंधी जा तर्जुमा बि मूं छपिराया आहिनि। हिन वक़्तु शाइरी जा किताब मुंहिंजा कंपोज़िंग हेठि आहिनि ऐं उहे जल्दी हिन ई साल अची वेंदा, तक़रीबन 2 किताब अची वेंदा। ऐं इन शाइरी जे हवाले सां मुंहिंजा इस्लाह कंदड़ आहिनि असांजा दोस्त हिते शाइर जेके आहिनि असां हिन तरह जा साईं हाकिम गुलमहर आहे, साईं गनी अहमदुल्ला आहे, साईं गोहर सिंधी आहे। मुंहिंजो बैतन ऐं नज़मनि जे हवाले सां मुंहिंजो उस्ताद साईं सोहेल भयो मौजूदु आहे, जेको तमामु आला पाए जो शाइर आहे, तमामु हिकिड़ो बहितरीनु शाइर आहे। ऐं इन्हनि दोस्तनि माना ॼण मूंखे मोहबतूं ॾिनियूं आहिनि, मूंखे हिकिड़ो पंहिंजो पाण सां उत्साह ॾिनो अथऊं, पाण सां गॾु खणी हलंदा आहिनि ऐं असां हुननि सां गॾु हलंदा आहियूं, फ़ख़्रु महसूसु कंदा आहियूं। असां वटि असांजो चक शहर जेको बुनियादी तौर ते विरहाङे खां अॻु जो ई हीउ शहर अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु रहियो आहे। कलोड़नि जी बुनियादी शहर आहे कलोड़नि जे तौर ते, तो उहो असां उन्हनि तहरीकुनि जो, उन्हनि पुराणनि तहरीकुनि जो उन्हनि जो असां हिकिड़ो तसलसल आहे। तो इहे शयूं तव्हांजो साईं जो तव्हांजो ज़िंदगी जो जेको मुख़्तसर तारफ़ हुयो या उहो तव्हां ॿुधायो नाज़रीन खे, तव्हां इहो ॿुधाइजो त अदब में जेको आहे तव्हांजो बेसिकली उस्ताद केरु हुयो ऐं अदबी हवाले सां थोरो ॿुधाइजो त जेको पुराणे दौर जो अदब सभु हुयो ऐं हिन वक़्तु जेको अदब लिखियो वञे थो उन में केतिरो फ़र्क़ु आहे ऐं बेसिकली तव्हां सिखिया कंहिं अदीब या शाइर खां या को सीनियर जेको अदीब आहे उन खां वरिती? अदा ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो इल्म अदब में जे हवाले सां मुंहिंजो उस्ताद साईं गुलाम अली चंद, जंहिं असांखे बुनियादी तौर ते असांखे हिन मैदान में आंदो ऐं अदबी बि सिखिया ॾिनी, इल्मी बि सिखिया ॾिनी। शाइरी जे हवाले सां मुंहिंजी बुनियादी तौर ते मां तव्हांखे अर्ज़ु कयो त बैत ऐं नज़मनि जे हवाले सां मुंहिंजी इस्लाह बि ऐं मुंहिंजो जड़ोकर उस्ताद बि साईं सोहेल अहमद भयो रहियो आहे। ऐं बाक़ी मुंहिंजी शयुनि खे ठाहिण में उन ते तनक़ीद करण में काफ़ी दोस्त आहिनि। फेसबुक में बि उहे दोस्त मुंहिंजी रहबरी कई आहे, मां उन्हनि जो ज़िक्र दोस्तनि जो करे चुको आहियां। त साईं हाकिम गुल आहे, साईं गनी अहमदुल्ला आहे ऐं साईं गोहर सिंधी आहे, साईं आज़ाद बुखारी आहे ऐं उनखां अलावा काफ़ी दोस्त आहिनि। सिंधी ॿोली जेका आहे, सिंधी ॿोलीअ जो अदब तमामु घणो पुराणो आहे। इंडिया जा अदीब हुजनि या पाकिस्तान जा या हिंद सिंध जा
उन जे हवाले सां थोरो ॿुधाइजो त जेको पुराणा जेके अदीब लेखक हुया या हिन वक़्तु जेके अदीब आहिनि उन्हनि में केतिरो फ़र्क़ु आहे या हाणे सिंधी अदब कहिड़े तरफ़ वञी रहियो आहे? बुनियादी तौर ते दोस्त असांखे वॾे में वॾो नुक़सानु जेको असांजे अदब खे पहुतो उहो विरहाङे खां पोइ असां वटां हिकिड़ो जेको अदबी कैडर असां वटि जेको लॾे वञी हिंदुस्तान पहुतो उहो अहिड़ो त असां वटि हिकिड़ो अदबी कैडर हुयो, हिकिड़ो अदबी इल्मी हवाले सां कैडर हुयो, हिकिड़ो तरक़ीब सन ऐं रोशन ख़्याल कैडर हो, वापारी कैडर हो, पुरअमन जेको आहे सो कैडर हो, इख़लाक़ियात जे हवाले सां रिच कैडर हुयो। उन जे लॾे वञण सां असांजी सिंध जेको आहे हिकु सकाफ़ती तसादम में शामिलु थी वई। जॾहिं हू गैर सिंधी माण्हू हिते असां वटि आया त असांजे शहरनि मंझि उन्हनि सिधो सो शहरनि ते कब्ज़ो कयो ऐं असां वटि हिकिड़ो तसादम ई सकाफ़ती तसादम जी सूरत इख़्तियार कई। इन अदब में इन खां पोइ इन पाकिस्तान ठहण खां पोइ असां वटि मुज़ाहिमती अदब सिरजियो आहे। मुज़ाहिमती अदब में पढ़ाॾो सोई सॾु नावल जंहिं मूंखे ख़ुदि बि चेंज कयो, मूंखे तब्दील कयो ऐं मूंखे उत्साह पेश कयो, सांगड़ नावल इहे ऐं उनखां अलावा उस्ताद साईं राशिद मोराई जा शाइरी जा किताब, साईं अब्दुल हकीम अरशद जी शाइरी जा किताब ऐं उनखां अलावा उस्ताद बुखारी जी शाइरी जा किताब, साईं इब्राहिम मुंशी जी शाइरी इहो मुज़ाहिमती अदब आहे, इहो सिरजियो आहे। लेकिन उन खां बाद में इन मुज़ाहिमती अदब में वरी हिन वक़्तु कुझु हिकिड़ो वरी ब्रेक थ्रू आयो आहे, हिकिड़ो ब्रेक अची वियो आहे। माना मुज़ाहिमती अदब असां वटि घटि थो सघे, असां वटि रुमानवी ऐं जेको आहे सो इश्किया अदब तमामु घणो वधीक थो सघे। पर हिते हाणे वरी जेको आहे सो कुझु दोस्त जीअं साईं महर दुलाई आहे या साईं जेको आहे मुज़ाहिमती हवाले सां असांजो ज़ख़्मी ॼाम खां चांदो ऐं उन खां अलावा जेको आहे काफ़ी ॿिया दोस्त जेके आहिनि डॉक्टर मरहूम गुल मोहम्मद महर जो वज़ीराबाद में दफ़न थियल आहे, उन्हनि बि जेको आहे सो सुठो हिकिड़ो मुज़ाहिमती अदब सेड़ियो आहे। असां वटि हिन वक़्तु जेको आहे अदब उन आलमी मयार जे हवाले सां, आलमी लेवल जे मयार जे हवाले सां असांखे हिन वक़्तु कुझु शाइर दाख़िल थी रहिया आहिनि, लेकिन उन में बि हिकिड़ो सिर्फ़ु यूसुफ शाहीन आहे। यूसुफ शाहीन जेको आहे सो असां वटि हिन वक़्तु नोबल प्राइज़ जे लाइ उनखे सिलेक्ट कयो वियो आहे, ॾिसजे त उनखे मिले थो या नथो मिले अॻिते हली। तो अहिड़ी तरह सां जेको शाइरी में अदल सुमरो आहे, अयाज़ गुल आहे ऐं बहितरीनु हिन वक़्तु जेको आहे सो शाइर ऐं बहितरीनु पाकिस्तान खां पोइ पहिरियों जेको आहे सो सुठे में सुठो डॉक्टर अलहदाद ॿोहे खां पोइ सुठो फ़लसफ़ी जेको आहे सो साजिद सुमरो आहे। हुन बि तमामु सुठी शाइरी बि कई आहे ऐं सुठो फ़लसफ़े ते हुनजो दस्तरस हासिलु आहे। जॾहिं तव्हां बेसिकली क़ौम परस्त बि रहिया हो त कहिड़ा क़ौम परस्तनि जो सिंधी क़ौम लाइ कहिड़ो किरदारु रहियो आहे ऐं ॿिए नंबर में जेके क़ौम परस्त लेखक आहिनि उन्हनि जी लिखणियूं कीअं आहिनि, उन्हनि जा किताब तव्हां ज़रूरु पढ़िया हूंदा, इन्हनि ॿिनि शयुनि ते थोरी नज़र ॾिजो। बुनियादी तौर ते त क़ौम परस्ती जो बुनियादु असां वटि शहीद सूर्य बादशाह, शहीद अलाबाई सुमरो, मौलाना उबैदुल्लाह सिंधी ऐं हिन वक़्तु उन क़ौम परस्त जे बुनियाद ऐं सही सियासी सिंध जी सियासत जा बुनियाद जेके आहिनि सो
उन्हनि माण्हुनि विधा ऐं जंहिं हवाले सां क़ुर्बानियूं बि ॾिनियूं। हेमू कालाणी बि शहीद थियो ऐं उहे काफ़ी जेके आहिनि सो भगत कंवरराम बि असां वटि तसव्वुफ़ जे हवाले सां हिकु वॾो नालो आहे, उहो बि इन ई सियासी क़ौम परस्ती जे हवाले सां शहीद थियो। सो उन खां बाद में बुनियादु जेको आहे सो क़ौम परस्ती जो साईं GM सैयद आहे। GM सैयद बि तसलसुल आहे। GM सैयद बि उन्हनि सूर्य बादशाह जो ऐं शहीद अला बख्श सुमरे जो उन्हनि जी फ़िक्र जो तसलसल आहे। GM सैयद सां जेके आहिनि सो उहे ॾिठियूं कयूं वयूं। GM सैयद सां धोखा कया विया। GM सैयद सचो मां सियासतदान हुयो, पर हू जेको आहे सो सियासत जा जेके हुननि मनफ़ी लाड़ा इख़्तियार कया हुआ या अंग्रेज़नि जो जेका बुनियादी मक़सद हुआ हिन रियासत खे ठाहिण जे लाइ, उहो साईं GM सैयद जेको आहे सो उन्हनि धोखनि खे सम्झी न सघियो ऐं साईं GM सैयद सही पंहिंजे उन क़ौम परस्ती जे बुनियाद ते हलियो। हुन सां जुठियूं ऐं धोखा कया विया, लेकिन पोइ साईं GM सैयद हुननि ग़लतियुनि जो एतिराफ़ बि कयो ऐं वॾे पैमाने ते किताब बि विधा ऐं अॼु जेका जेकॾहिं सिंध जी सियासी क़ौम परस्ती जी सुजाॻी आहे उन जो केॾो सॼे जो सॼो साईं GM सैयद जेको आहे कयो। उन खां बाद में वधि में वधि बहितरीन क़ौम परस्त वॾो ॾाहो अब्दुल्ला आरी सर हो, जंहिं पिछाड़ीअ ताईं माना हुन सच जो साथ ॾिनो, उहो न विकाम कॾहिं बि न विकाम। ॿिया थोरा ई सारा जेके आहिनि सो उहे पंहिंजे फ़लसफ़े खे ऐं पंहिंजे फ़िक्र खे पेश करायो। तव्हां बेसिकली अदीब जी हैसियत सां कहिड़नि अदीबनि खे वधीक पढ़ियो आहे? दुनिया जा अदीब हुजनि, इंटरनेशनल अदीब हुजनि या सिंध जा अदीब हुजनि या उर्दू ॿोली जा अदीब हुजनि, ऐं तव्हांजो पसंदीदा किताब कहिड़ा आहिनि ऐं पसंदीदा लेखक शाइर कहिड़ा आहिनि? अदा बुनियादी तौर ते त शाइरनि जे हवाले सां त असां वटि शाह लतीफ़ खां वधीक असांजी सभिनी शाइरनि जो सरताज बुनियादु ओॾांहुं थो वञे पियो शाह लतीफ़ ॾे। शाह लतीफ़ भिटाई खां पोइ सचल आहे, सचल खां पोइ बेदिल आहे, बेदिल ॿुधल आहे, चीज़ल आहे, रखियल साईं आहे। इहे हिकिड़ा तसव्वुफ़ जा सचाई जा वॾा इनकलाबी शाइर रहिया आहिनि। उन खां बाद में मुंहिंजे पसंदीदा जो शाइर उस्ताद बुखारी हो, इब्राहिम मुंशी ऐं हिन वक़्तु जेको आहे सो जेके शाइरी सुठी दोस्त लिखी रहिया आहिनि ऐं मुज़ाहिमती शाइरी लिखी रहिया आहिनि। महर भाई आहे, गनी गमदिल आहे, साईं हाकिम गुल महर आहे, साईं गोहर सिंधी आहे ऐं उनखां अलावा साईं अयाज़ गुल आहे, साईं अदल सुमरो आहे, सजाद महर आहे ऐं इहे जेके अहिड़ी शाइरी मुनवर मलाव आहे ऐं उनखां अलावा आस बबर आहे ऐं उनखां अलावा अशरफ सुलंदी आहे। इहे शाइर मुंहिंजे पसंदीदा शाइर। फ़नकार साईं तव्हांजा पसंदीदा कहिड़ा आहिनि? केतिरनि फ़नकारनि तव्हांजी शाइरी आई आहे? मुंहिंजा हिन वक़्तु शाइरी अञा ॻाइण जी शुरूआति थिए पई नंढनि फ़नकारनि खां। मिसाल दिलदार उठ ॻायो आहे, अली हसन ख़ासि ॻायो आहे। इन में बि जेको आहे सो महिरबानी साईं घणी तब्दील जी रही आहे ऐं जेको आहे सो पसंदीदा ॻाइण मुंहिंजा मुमताज़ लाशारी जो आहे पसंदि जो ॻाइणो आहे। सरमद सिंधी आहे ऐं उनखां अलावा उनजो बिरादर जेको आहे सो छा नालो अमन मुगल इहो बि मुंहिंजो पसंदि जो फ़नकार। अच्छा साईं, वफ़ाक़ी तौर ते अकादमी अदीबात ठहियल आहे ऐं सिंध में सक़ाफ़ती खाते कमु करे पियो। इन्हनि ॿिन्ही जो जेको आहे अदीबनि जे हवाले सां सिंध में जेके अदीब आहिनि या जेके बेरोज़गार अदीब आहिनि या मुआशी तौर ते मुस्तहकिम न आहिनि या उन सां अनेक मसइला थियनि था, इन्हनि ॿिन्ही डिपार्टमेंट जो कहिड़ो किरदारु आहे? मुंहिंजे ख़्याल में त जेको सिंध में अदीबनि जे सिहत जे हवाले सां या अदीबनि जे परघुर लहण जे हवाले सां बाक़ाइदे हिकिड़ी प्लानिंग कान्हे का ऐं उन्हनि जो को हिकिड़ो कलीदी किरदारु जेको चइजे
प्लानिंग वारो किरदारु त बाबा सिंध में केतिरा अदीब शाइर लेखक रहनि था ऐं उन्हनि जी का बायोडेटा हुजे या उन्हनि जी का डेटा हुजे या उन्हनि जो को डिक्शनरी हुजे या उन्हनि जी का हिकिड़ी तारीख़ लिखियलु हुजे। अहिड़ी तरह सां असां वटि सकाफ़त खाते वटि या सिंध वटि या ॿियनि इदारनि वटि अहिड़ी का बि जेको आहे सो कोन्हे का। बाक़ी इहो सिंधियत बि संगत आहे। उन सिंधियत बि संगत जेका आहे सो या जेके बि मर्कज़ी अॻुवान रहिया आहिनि उहे पंहिंजे जेको आहे सो को कंहिं बि अदीब ते महिरबानी कंदा आहिनि या को अदीब उन्हनि खे को इलाज कंदो आहे या चवंदो आहे त पोइ जेको आहे सो उन्हनि खे कुझु उन्हनि खां वठी ॾींदा आहिनि। लेकिन ईअं थियणु न खपे। ईअं थियणु खपे त रजिस्ट्रेशन हुजे सभिनी अदीबनि ऐं शाइरनि जी, लेखकनि जी, मुअर्रिख़नि जी, नावल निगारनि जी, कहाणीकारनि जी, सभिनी अदीबनि जी जेका आहे सो हिकिड़ी बायोडेटा हुजे, हिकिड़ी रजिस्ट्रेशन हुजे ऐं उन्हनि खे हिकिड़ा कार्ड इशू कया वञनि। उन्हनि जे लाइ हिकिड़ी उन्हनि जी ॾिसी करे सूरत हाल, माशी सूरत हाल ॾिसी करे उनजी माहिवार हिकिड़ी पघार मुक़ररु कई वञे ऐं उनजी सिहत जे हवाले सां बाक़ाइदा बंदोबस्तु कयो वञे। लेकिन असां वटि सिंधियत जी संगत बि इन में नाकाम वई आहे ऐं सिंध हुकूमत उन्हनि ते को बि कमु न कयो आहे। अच्छा, अदबी बोर्ड बि कमु करे पई, सिंधी अदबी बोर्ड, उन जो छा रोल आहे सिंधी अदब जे हवाले सां? सिंधी अदबी बोर्ड शुरूआत में सिंधी अदबी बोर्ड जॾहिं तालबुल मौला मरहूम चेयरमैन हुयो उन वक़्तु तालबुल मौला पाण शाइर हो, तमामु सुठो शाइर हो। उन शाइरी जे हवाले सां हुन वटि इहो दर्द हुयो त अदीबनि जा किताब ऐं उन्हनि जो कलमी पोरियो महफ़ूज़ कयो वञे, उन्हनि जी तारीख़ महफ़ूज़ कई वञे। उन दौरान हिकु सुठो कमु थियो। लेकिन पोइ इन इदारे में बि ॾूंडा पट शुरू थी, जंहिंखां पोइ जेको आहे सो महिराण रिसालो हुजे, नई ज़िंदगी त निकिरे ई कोन थो। गुलफुल 12 रिसालो आहे, उहो बि इंतिहाई महांगो आहे, ॿार जी ख़रीद कुवत खां महांगो आहे। सो इन हवाले सां का प्लानिंग कान्हे, का को पुछाणो कोन्हे को, बसि उहा बि ज़वाल पई। अच्छा साईं, तव्हांजो जो सिंध लेवल ते जेको आहे माना केतिरे उन शहरनि में तव्हां असांखे रियाणियूं रचायूं वञनि अदबी, या किथे किथे तव्हांखे घुरायो वियो आहे, या किथे किथे प्रोग्राम अटेंड कया आहिनि, या केतिरा तव्हां मतिलबु कि कहिड़ियुनि तंज़ीमनि तरफ़ां तव्हांखे मतिलबु ॾिनो वियो आहे, नवाज़ियो वियो आहे मुख़्तलिफ़ माना एवार्डनि जे हवाले सां? एवार्डनि जे हवाले सां लॻा पियल आहियो ऐं इन्ही हवाले सां बि तव्हां तमामु घणी ख़िदमतूं आहिनि। इन हवाले सां कुझु तव्हांखे नाज़रीन खे ॿुधाइणु चाहियो? अदा बुनियादी तौर ते त तरक़ीअ जो बुनियादु इल्म में आहे ऐं इल्मु जेसि ताईं की असांजी क़ौम में न ईंदो त असांजी क़ौम जी तरक़ी नामुमकिन आहे। वॾेरा शाही कल्चर ख़त्मु थियणु नामुमकिन आहे, मज़हबी शिदत ख़त्मु थियणु नामुमकिन आहे। जेसि ताईं की असां बाक़ाइदे लिबरल निसाबी तालीम असां वटि न ईंदी, तेसि ताईं असांजी मुल्क या असांजी सिंध तरक़ी कंदी। मां काफ़ी जेको आहे सो हाई स्कूलनि में, प्राइमरी स्कूलनि में पढ़ायो आहे, मुस्तक़िल ड्यूटी कई आहे। हिन वक़्तु मां पंहिंजो हिकिड़ो कच्छ जे इलाइक़े में ॻोठ महमूद बाग में हाई स्कूल 10 सालनि खां वठी हाई स्कूल जेको आहे सो हलाए रहियो आहियां। मूंसां गॾु साथ ॾेई रहिया आहिनि हुते अब्दुल गनी सूमरो ऐं डॉक्टर सुमन सूमरो मुंहिंजा साथी आहिनि, मूंसां गॾु कमु कनि था। हिन वक़्तु असांजी जेका मैट्रिक पास शागिर्दनि जी जेका निकिती आहे हिन गुज़िरियल साल, उन में जा 11 छोकिरा जेके आहिनि सो उहे असांजे एंग्रो टेक्निकल कॉलेज में सिलेक्ट थी विया आहिनि, जिते का बि सिफ़ारिश न हलंदी आहे, जिते को बि पैसो न हलंदो आहे, को मेरिट हलंदी आहे।
हुन में इंतिहाई 2-3 छोकिरा यतीम ऐं ग़रीब मिसकीन बाख पब्लिक हाई स्कूल जे नाले सां हलंदी। ऐं मां क़ौम खे इहो चवंदुसि त बुनियादी तौर ते तव्हां जेकॾहिं सिंध खे आज़ादु करणु ॾिसो था या सिंध क़ौम खे ख़ुशहाल ॾिसो था, त मां मिडिल क्लास जे या सरहदी वारनि माण्हुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे जीअं अॻु असांजे हिंदू दोस्त ज़िंदगी जे दोस्त इस्पतालूं ऐं स्कूल खोलाईंदा हुआ, पंहिंजो हाणे उहे पंहिंजो किरदारु अदा कनि, असांजी क़ौम जल्दी सां अच्छा साईं, तव्हां अदब जेके अदीब जैसे असांखे ॿुधाइजो त सिंधी अदबी संगत जेका अदीबनि जी हिकिड़ी वॾी जमायत लिखी वेंदी आहे, लॻी तंज़ीम लिखी वेंदी आहे, इन जे हवाले सां माज़ीअ में किरदारु कहिड़ो आहे, हिन वक़्तु उहा कहिड़ी स्टेज ते बीठल आहे, ऐं इन अदबी हवाले सां छा था चओ सिंधी अदबी संगत जे हवाले सां? जन बि इन जो सिंधी अदबी संगत जो बुनियादु विधो, मां उन्हनि खे सलाम थो पेश करियां ऐं उन्हनि वटि क़ौमी जज़्बो जन सिंधी अदबी संगत जो बुनियादु विधो ऐं उन सिंधी अदबी संगत जो एॾो वॾो किरदारु रहियो जो हुन वञूं ते ख़िलाफ़ु बाक़ाइदे तौर ते तहरीक हलाई ऐं ॿोली जे हवाले सां हुननि जूं तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि, किताबनि रिसालनि छपाइण जे हवाले सां हुननि जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि। जदीद अदब, फ़लसफ़े, तरक़ी पसंद, रोशन ख़्याल अदब रोशन करायो ऐं हुननि एतिरो माहौल तयारु कयो जंहिंखां पोइ सिंधी लैंग्वेज अथॉरिटी क़ाइमु थी, जंहिंखां पोइ जेको आहे सो ॿोलीअ ते कमु थियो, ग्रामर ते कमु थियो। इहो जेको आहे सो शुरूआती दौरु आहे, पर उनखां बाद में वेझो माज़ी क़रीब जेको आहे उहो सिंधी अदबी संगत जो तरक़ी पसंद या उहो सवाल पज़ीर किरदारु रहियो आहे, जुंडा पट वारो किरदारु रहियो आहे। माना जेको आहे सो अदब जी ख़िदमत घटि ऐं पंहिंजी ख़िदमत वधीक, रुॻो शाखुनि खोलाइण ताईं दौरु रहियो। सिंधी अदबी संगत जा उहे मक़ासिद घणा पूरा हिन वक़्तु इलेक्शन वेझी आहे, असां वटि हिन वक़्तु जेको आहे सो कुझु धुरियूं जेके मुसलसिल कोर्टुनि ताईं वञी चुकियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में त अदीबनि खे हिकिड़े बाशऊर तबिके खे कोर्ट ताईं न वञणु खपंदो हो। इहा ई हिकिड़ी असांजी शिकस्त वॾे में वॾी इहा ई त असां पंहिंजो पाण फ़ैसिलो न करे सघियासीं ऐं असां जेको आहे साञाए वञी सॾायो पाण खे सॾायूं था पिया। हिन वक़्तु नओं हिकिड़ो ॿुधो पिया त जेको आहे सिंधी अदबी संगत जे मैदान ते हिकिड़ो नओं न्यापो नाले सां, नओं पैगाम नाले सां हिकिड़ो अणधुरियो जेको आहे तरक़ी पसंद, अदब दोस्त, रोशन ख़्याल ऐं हुन 28 नुक़्तनि ते को हिकिड़ो पंहिंजो जेको आहे मंशूर तयारु कयो आहे। उहो जॾहिं पढ़ूं था पिया त असां त चऊं था त यार हीअ जेकॾहिं 28 उन्हनि ते नुक़्तनि ते अमल थिए थो त पोइ मुंहिंजे ख़्याल में सिंधी अदबी संगत वाक़ई हक़ बजा निभा त उहा दुनिया जी वॾे में वॾी एशिया जी अदबी तंज़ीम आहे, जंहिंजी हिन वक़्तु नओं पैगाम पैनल जी जेको आहे सो क़यादत शिकारपुर जो आहे नौजवान ज़ुबैर अहमद सूमरो ऐं जेको आहे सो नई पैनल में आहिनि हाकिम गुलमहर जो आहे इसामिम ऐं दोस्त आहे हुसैन सारा। जॾहिं इन्हनि दोस्तनि खे असां ॾिसूं था, इन्हनि दोस्तनि खे असां परखियो आहे, ज़ाती ज़िंदगी में बि इन्हनि दोस्तनि खे परखियो आहे, मां सम्झां थो त जेको आहे सिंधी अदबी संगत सां जेके बि वाॻियल दोस्त आहिनि जेको आहे सो पंहिंजो सिंधी अदबी संगत जे मक़सदनि जे हवाले सां मेरिट जे बुनियाद ते दोस्त सिंधी अदबी संगत ॾींदा ऐं मौक़ो ॾींदा। हुननि जे अचण सां वॾे में वॾो मां सम्झां थो इहो ई कमु थींदो त सिंधी अदबी संगत में दड़ाबंदी ऐं हुननि वटि हिकिड़ो सिहत जे हवाले सां, अदीब जी सिहत जे हवाले सां प्रोग्राम आहे ऐं किताबनि छपाइण जे लाइ बि हुननि वटि प्रोग्राम आहे।
उन्हनि वटि बहरहाल तमामु हिकिड़ो वॾो प्रोग्राम आहे। मां सिंध जे अदीबनि खे इतिहारो फेस्ट कंदुसि, बल्कि मां पाण उन्हनि जी हिमायत जो ऐलान थो करियां ऐं मां पाण हितां जी सिंधी अदबी संगत शाख चक जो सेक्रेटरी आहियां। मां पाण उन्हनि खे जेको आहे उन्हनि खे वोट कंदुसि ऐं मुंहिंजो काउंसलर आहे, मुंहिंजो मोहसिन आहे, मुंहिंजो काउंसलर असांजी शाख जो काउंसलर आहे साईं मोहम्मद हारून चनो। उहो बि हिकिड़ो वॾो आर्ट जो नालो आहे, वॾो मुसविर जो नालो, उहो बि उन्हनि जी हिमायत करे चुको आहे। अच्छा साईं, आख़िर में तव्हां खां इहो असां ज़रूरु पुछंदासीं त इल्मी अदबी सियासी हवाले सां तव्हांजी मुस्तक़बिल में कहिड़ी प्लानिंग आहे, ऐं ॿियो इहो त जेको तव्हां सिंधी क़ौम खे, सिंधी अदीबनि खे, शाइरनि खे, क़ौम परस्तनि खे, जेको समूरो जेको शऊरी तबिको आहे उन्हनि खे तव्हां कहिड़ो मैसेज चवणु चाहियो था? इहे ॿिन्ही सुवालनि जो थोरो जवाबु बसि। हिन वक़्तु मां पाण त फ़िलहालु जेको आहे सो किताब सेहड़ियां पियो वेठो, बाक़ी पैगाम इहो ॾींदुसि त सभिनी मसइलनि जो हलु, सभिनी सूरनि जो हलु, सभिनी ॾुखड़नि जो हलु, सभिनी मुंझारनि जो हलु सिंध जी आज़ादी। जहिड़ो बि तव्हां रस्तो वञो वठो, उहो रस्तो उन ॾांहुं जेकॾहिं आज़ादी ॾांहुं वञे थो त वठो, बाक़ी ॿिया फज़ूल कयो। इन जे लाइ स्टडी सर्कल करायो, इन जे लाइ जेको आहे जदीद साइंटिफिक हवाले सां फ़लसफ़े खे पढ़ो, साइंसी बुनियादनि ते तालीम ॾियो, तालीम पढ़ो। ॿी सूरत में इंतिहा दर्जे जी ग़ुलामी में डुबण में फासी वेंदासीं ऐं हमेशह लाइ ख़तमु थी वेंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे क़ीमती वक़्तु ॾिनो, तव्हांजी वॾी महिरबानी।